रानीपुर रिपोर्टर सैयद जवार शाह। रिटायर्ड मुलाजिम हाज़िर सर्विसिस मुलाजिम पाक किताब खणी टाउन ऑफिस अॻियां एहतजाज बाद धरणो। पहिरियां बि हिकु मुलाजिम जे मासूम 7 साला धीअ ख़ुशी शेख फ़ौत थी चुकी आहे। हाणे टाउन इंतज़ामिया पघारूं रहल पेंशन ऐं रोके छॾिया। घरनि में फाका कशी, बुज़ुर्ग मासूम ॿार बीमार। रियासत पाकिस्तान जे चीफ ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। रिपोर्ट मूजिबि सिंध जे जग मशहूर टाउन कमेटी रानीपुर जा रिटायर्ड मुलाजिम यूनियन अॻवान फ़कीर ग़ुलाम रसूल मंगणहा, रिटायर्ड मुलाजिम कुर्बान मेमण, हाज़िर सर्विस मुलाजिम कादिर बख्श मेमण, माली सिकंदर वसाण पघारुनि ऐं रिटायरमेंट जा पैसा न मिलण, बार बार पघारुनि मां कटौती करे टाउन खे लुटे कंगाल कयो आहे। जरियत ऑफिसरनि करप्शन जा रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया आहिनि, जिन ख़िलाफ़ टाउन मुलाजिम पाक किताब खणी टाउन ऑफिसर मोहम्मद परल शाहाणी, एडमिनिस्ट्रेटर रानीपुर अली हसन मीराणी वञी प्ले कार्ड हथनि में खणी सख़्त एहतजाज करण सां गॾु टाउन ऑफिस अॻियां धरणो पिणु हयो। टाउन मुलाज़िमनि सिटी प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां गुफ़्तगू कंदे चयो त ही पहिरियों मर्तबा ज़ुल्म न पियो थिए, पहिरियां बि ईअं थींदो रहियो आहे। मुलाज़िमनि जी पघारुनि मां कटौती, रहल पघार रोके असां ग़रीबनि खे फ़ाका कशी ते मजबूर कयो आहे।